अस्सलाम वालेकुम तां STV न्यूज़ ऐं आऊं आहियां तव्हां सां गॾु वली मोहम्मद चारो। नज़र विझूं था जाती खां निसार अहमद समेचो जी रिपोर्ट ते। तहरीक इंसाफ़ वेलफेयर विंग जे मरकज़ी अॻवान एडवोकेट ज़ीशान ली ख्वाजा जी कोशिश सां सिजावल खां जाती शहर ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जी बिजली जो मरमती कमु मंज़ूर थियण ते पब्लिक प्रेस क्लब जाती पारां PTI अॻवान एडवोकेट ज़ीशान ली ख्वाजा खे आजाणो ॾिनो वियो। आजाणी तक़रीब दौरान PTI अॻवान एडवोकेट ज़ीशान ली ख्वाजा खे पब्लिक प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां अजरकूं पारायूं वयूं। इन्हे मौक़े ते PTI अॻवान एडवोकेट ज़ीशान ली ख्वाजा ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां सिजावल खां जाती शहर ऐं कुझु ॻोठनि लाइ बिजली जो मरमती कमु मंज़ूर थी वियो आहे, जंहिं जा बिजली पोल, तारूं, किरास ऐं ॿियो सामान पहुची वियो आहे। इंशाअल्लाह जीअं ई बरसाती सूरत हाल ख़तमु थियण सां ई कमु शुरू थी वेंदो।